अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में मौके भलीकार माया फराशा सब खबरें एक नजर हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी इस्तांबुल में कारोबारी शख्सियतुनि सां मुलाकात। पाक तुर्क इक़्तिसादी ताउन खे वधीक मज़बूत बनाइण ते इत्तफ़ाक़। शहबाज शरीफ पारां तुर्क कंपनियुनि खे पाकिस्तान में सीड़पकारी वधाइण जी दावत। वज़ीर आज़म तुर्क सदर रजब तैयब उर्दुगान सां मुलाकात कंदो। इलाक़ाई सूरतहाल ऐं गॾियल दिलचस्पीअ जे मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान मुआहिदो करणु चाहे थो, जनाज़े लाइ हिकु हफ़्ते जी मोहलत ॾिनी आहे। असां वेनेज़ुएला खे हिकु ॾींहं में शिकस्त ॾिनी, ईरान खे बुरी तरह निशानो बणायो आहे। पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त अमेरिका दुनिया जो ताक़तवर तरीन मुल्क आहे, कॾहिं कंहिं बादशाह आॾो नाहे झुकियो। बाइडन इंतज़ामिया अमेरिका खे तबाह कयो, 2 साल अॻु दुनिया असांजे मथां खिलंदी हुई, हाणे इज़त करे थी। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाकर कालिबाफ चयो आहे त जंग खां पोइ हालतूं तब्दील थी चुकियूं आहिनि, अमेरिका खे मौजूदा हक़ीक़तुनि खे तस्लीम करणो पवंदो। ईरान खे अमेरिका जे मशवरनि जी ज़रूरत नाहे। पंहिंजे बयान में मोहम्मद बाकर कालिबाफ चयो आहे त पाकिस्तान ॾुखे वक़्त में ईरान जो हक़ीक़ी दोस्त साबित थियो आहे। ईरान चीन मज़बूत लाॻापा दुनिया में छिकताण घटाइण में अहम साबित थींदा। अॼु खां पेट्रोल ऐं डीज़ल ₹1.97 फ़ी लीटर सस्तो। पेट्रोल जी नई क़ीमत ₹297.53 फ़ी लीटर मुक़रर। डीज़ल जी नई क़ीमत ₹309.50 फ़ी लीटर थी वई। नोटिफिकेशन जारी। पेट्रोल ते लेवीअ में ₹6.22 इज़ाफ़ो, फ़ी लीटर लेवी ₹70.36 थी वई। डीज़ल ते लेवीअ में ₹6.22 घटिताई बाद ₹70.82 फ़ी लीटर मुक़रर। MQM ॿीहर कराची खे वफ़ाक़ हवाले करण जो मुतालबो करे छॾियो। वफ़ाक़ी सरकार खां धार थियण ऐं एतिजाज जी धमकी। MQM अॻवान फारूक सत्तार प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुल्क में नवां इंतज़ामी यूनिट ठाहिया वञनि, कराची खे वफ़ाक़ हवाले कयो वञे। वज़ीर आज़म मुआहिदे ते अमल कराए रोडनि ते अचण जो वक़्तु अची वियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त MQM अवामी मैंडेट विञाए चुकी आहे, खेसि इक़्तिदार जी यादि तंग पई करे शॉर्टकट ॻोल्हे रही आहे। मुतहदा अॻवान जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल ॾींदे शर्जील मेमन चयो आहे त फारूक सत्तार खे यादि रखणु घुर्जे त सिंध जे माण्हुनि पीपल्स पार्टी खे वाज़ह मैंडेट ॾिनो आहे। इहो मैंडेट कंहिं प्रेस कॉन्फ्रेंस, धमकी या सियासी ब्लैकमेलिंग सां तब्दील न थींदो। ख़ैरपुर वेझो नौजवान नारी घर अंदर पुरस्कार नमूने गोली लॻण करे फ़ौत। ए सेक्शन थाणे जे हद में वाक़ियो 19 वरनि जी सपना दायो मौक़े ते ई फ़ौत थी वई। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जो कारण मालूम नाहे थी सघियो, वधीक जांच शुरू कई वई। कुंडरीअ वेझो 2 सॻा भाइर ज़हरीलो खाधो खाइण सबबि फ़ौत। ॻोठ हयात गपनो में 10 वरनि जो अली हसन ऐं 12 वरनि जो हसनैन नारई रात जी मानी खाइण बाद बेहोश। अली हसन कुंडरी अस्पताल में दम ॾिनो। मोहम्मद हसनैन हैदराबाद नींदे रस्ते में फ़ौत। फ़ौती नींदरनि जे नाने असगर जी तबियत बि ख़राब, अस्पताल दाख़िल। वारसनि मूजिबि घर भाती रात जी मानी खाई सुम्ही रहिया ऐं सुबुह उथण बाद संदन हालत ख़राब थी वई। थी सघे थो त खाधे में का ज़हरीली शइ किरण सबबि नींगर फ़ौत थिया आहिनि।